नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवांखे असां अहम ख़बर कंबर खां ॾींदा हलूं त कुझु ॾींहं अॻु में जेको आहे त कलोड़ा बिरादरी जे जेको आहे त माण्हुनि जेको आहे त ॿ मेमण बिरादरी जा ॿ मक़तूल जेके आहिनि से क़तलु कया आहिनि, जंहिंमें उज़ैर मेमण ऐं तुफ़ैल मेमण जा जेके क़ातिल आहिनि हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं कंबर पुलिस जेको आहे त को बि बूटो न ॿारियो आहे। नाज़रीन हिन वक़्तु ॾिसूं पिया त कोट छॾड़ा में जेको आहे त उन मक़तूलनि जे घर में हिन वक़्तु बि रोज़ राड़ो आहे। हिन वक़्तु उन्हनि जे घर में जेको आहे त पथर पियो आहे ऐं जेको आहे त क़यामत सुगड़ा जहिड़ो मंज़रु आहे। पर कंबर पुलिस जेको आहे त ॾोहारनि खे जेको आहे त FIR कटियल हूंदे बि उन्हनि खे आज़ादु करे पैसनि जे एवज़ जेको आहे आज़ादु करे छॾियो, जंहिं जेको आहे क़तल कया आहिनि। हिन वक़्तु ॾिसूं पिया त पुलिस जे तरफ़ां का बि अघु भराई न थी आहे ऐं हिन वक़्तु उन्हनि जे मक़तूलनि जे घर में जेको आहे त मातम बणियो पियो आहे। दादी ॾिसो था हिन वक़्तु जेको आहे त जेका ॻाल्हि असां थी आहे वधीक असां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच जी रिपोर्ट ॾिसंदासीं। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साल सलामत। वॾो मुंशी साहब ये लफ़्ज़ तो चए था हेॾी तो लाइव हलायो फेसबुक ते रियाज़ साहब तो चए त पूरे रहमत अरशाद की मां फोन कई उन फोन जे करे मां छॾे में पाण ते थोरो मां कराया ट्रांसपोर्टेशन छता छॾियो न सराणी मुनासिब न सर न पाण तो के पाण बयान तो पाण तो चवे त मां छॾा वञ FIR करे मूंखे कस्टडी कराए। साईं तो चए रियाज़ साहब तो चए मूंखे FIR कराए भली मूंखे वञी कस्टडी कराए। दिल खुश थे भला न भा मां के तो सा दुश्मनी ना है मुजी केड़ी तो सा दुश्मनी इन जे अपे केड़ी दुश्मनी तो सा कई मुजा भा हिकड़े लख ला या 1.5 लख ला तू मुजा मानू माराए छड़या बाबा लखन के तो पेशाब करे से लखन बाऊ जे अगर या केड़े हिसाब सा तू रहमती फोन करे पाण मां था तो सही ये जई तो दुखारो थे न के तो मुजा मानू माराए इने मानू माराए हे वडो मुंशी कंबर सिटी जो इन ही मानू मारिया आहिनि। हाणे चए थो भली मुंहिंजी FIR कयो मूंखे कस्टडी करायो। मां आला अदालत खां DIG खां IG खां सभिनी खां अपील थो कयां हे ॾिसो वीडियो में ॾेखारियोसीं इन जी शिकिल जेको पाण पंहिंजे वातो सभे माण्हू जे साम्हूं पिया आहिनि जेको बीमार